बरे सगीर जी अजीम बुजुर्ग हस्ती दरगाह गौसुल हक हज़रत मखदूम सरवर नूर रहमतुल्लाह जो सालियानो 447 उर्स मुबारक हाला में नहायत अकीदत और एहतराम सां मल्हायो वियो। दरगाह मखदूम सरवर नूह जे गादी नशीन सरवरी जमात जे रूहानी पेशवा मेंबर क़ौमी असम्बली मखदूम जमील ज़मा वली अहद दरगाह मखदूम सरवर नूह सूबाई वज़ीर मखदूम महबूब ज़मा ज़िले चेयरमैन मठियारी मखदूम अहमद ज़मा दरगाह सरवर नूह पहुंची सालियाने उर्स जे मौक़े ते सिंध समेत मुल्क जे कुंड कुड़िछ मां आयल सरवरी जमात जे अक़ीदतमंदनि ऐं ज़ाइरीन खे गादी नशीन मखदूम जमील ज़मा ज़ियारत कराइण बाद दरगाह सरवर नूह जे अहाते में मुल्क ऐं क़ौम जी सलामती लाइ ख़ुसूसी दुआ घुरण बाद हज़रत मखदूम सरवर नूह जे मज़ार शरीफ़ ते गुलनि जूं चादरूं चाढ़े उर्स तक़रीबात जो आगाज़ कयो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे सरवरी जमात जे रूहानी पेशवा मेंबर क़ौमी असम्बली मखदूम जमील ज़मा चयो त अॼु जा हुक्मरान हज़रत मखदूम सरवर नूह जे महफ़ूज़ात वारी नसीहतनि ते अमल कंदा त यकीनन कामयाब थींदा। सरवरी जमात जे रूहानी पेशवा मखदूम जमील ज़मा उर्स मौक़े ते आयल सरवरी जमात जे अक़ीदतमंदनि ऐं ज़ाइरीन खे पैगाम ॾींदे चयो त पंहिंजे मुर्शिद हज़रत मखदूम सरवर नूह जे ज़िक्र अल्लाह खे पंहिंजे घरनि में आम करियो ऐं पंहिंजी औलाद खे अल्लाह पाक जे कलाम क़ुरान शरीफ़ जे तालीम सां नवाज़ण समेत पंहिंजे पाण में अमन ऐं मुहबत भाईचारो क़ाइमु करे ज़िंदगी गुज़ारियो। उर्स जे मौक़े ते सिक्योरिटी लाइ सख़्त इंतज़ामात कया विया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।